अजीज़ान मोहतरम, सुबह का वठी उलमा इकराम जा तफसीली बयानात अवां ॿुधाइन। असर जो वक्त मगरिब जे तरफ वधी रहियो आहे। तव्हांखे ऐं असांखे असर जी नमाज भी अदा करनी आहे। मां मुख्तसर वक्त में बिला तमहीद बचार गालियों अर्ज करण चाहियां तो। उम्मीद कंदुसि तव्हां मुझे मारूज़ात के दिल जे कनन सां ॿुधंदव। आवाज़ मुंहिंजो अवां ताईं पहुची रहियो आहे। इन जे करे कोशिश कयो त मांखे ॿुधो त मां चवां छा थो। और सां मांखे ॿुधो, घर वञी मुंहिंजे गुफ़्तगूअ ते गौर ऐं फ़िक्र कयो। मांजी ॻाल्हि सही लगे तो उन ते अमल करण जी कोशिश कयो। बुरी लगे तो समझो को ख्वाब ॾिठो से ख़त्म थी वियो। ॿुधो ज़रूर तवज्जो सां। मुझे दोस्तों, मुझा भाइरो, मुझा अजीजो, अॼु जे जलसे में, अॼु जे इज्तिमा में तव्हां असां हिक ॿिए सां मुखातब थी रहिया आहियूं। ऐं साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया जे सोच ऐं फिक्र जे तरफ तवज्जो तवज्जो करायो। ही ताल्लुक, ही रिश्तो, ही जद्दोजहद, हे प्रोग्राम, हे जलसा, हे बातिल सा मुकाबिलो, हे इस्लाम जे लाए, दीन जे लाए, शरीयत जे लाए, कुरान जे कानून जे लाए मेहनत, हे अवाम के उन्हनि जा हक ॾियारण जे लाए मेहनत, हे दीन जी चौकीदारी जे लाए, धरती जे चौकीदारी जे लाए, दीन जे सरबुलंदी जे लाए, अवाम जे हकन जे लाए जद्दोजहद का नई गाल ना है, का नई जद्दोजहद ना है, को नओ रिश्तो ना है, को नओ आवाज ना है। बल्कि जेकॾहिं इन तारीख ते नजर कंदौ त हीअ तारीख, ही रस्तो, ही जद्दोजहद, ही मैदान असां के पंहिंजनि वॾड़नि खां, उन्हनि के पंहिंजनि वॾड़नि खां, उन्हनि के पंहिंजनि वॾड़नि खां मिलियो आहे। मां जेकॾहिं पंहिंजी तारीख खानदान जी जमीयत उलमा इस्लाम सां जोड़िया त शायद मुंहिंजो पंहिंजे पुट खां शुरू कयां त पंजो ऐं छहों नस्ल आहे जेको हिन जमात जे प्लेटफॉर्म तां इस्लाम जे लाए, दीन जे लाए, धरती जे लाए, अवाम जे लाए पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। मुंहिंजो वालिद हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब सां, मुंहिंजो ॾाॾो हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह सां, मुंहिंजो पढ़ ॾाॾो सरताजुल औलिया हजरत साईं ताज महमूद अमरोटी ऐं हजरत शेखुल हिंद सां इन तहरीक में त हीअ 5 सालनि जी, 10 सालनि जी, 15 सालनि जी, 20 सालनि जी तहरीक न आहे। हीअ जमात 5 ऐं 10 सालनि जी जमात न आहे, बल्कि जे तहरीक में असां बीठल आहियूं, इहा तहरीक 300 350 साल पुरानी तहरीक है। हजरत मुजद्दिद अल्फसानी का वठी करे हजरत शाह अब्दुल गनी मुहद्दिस देहलवी का वठी करे हजरत कासिम नानोतवी का वठी करे हजरत शेखुल हिंद ताईं मुझे जमात जी या तहरीक है। ये जमात जमीयत उलमा इस्लाम जैंजी उम्र पाकिस्तान का भी वडी है। जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम की तारीख खणंदो तो पाकिस्तान का 3-4 साल वडी,
रुगो जमीयत उलमा जी तारीख़ खणंदो, पोइ बाद में जमीयत उलमा हिंद होॾे रही, जमीयत उलमा इस्लाम हेॾे आई, त हिन जमीयत उलमा इस्लाम या जमीयत उलमा हिंद जी असुल तारीख़ खणंदो त हीअ 100 साल ऐं 125 साल पुरानी जमात। त तव्हांखे ही जेको मिशन मिलियो, तव्हांखे ही जेको रस्तो मिलियो, तव्हांखे ही जेका जद्दोजहद मिली आहे, हे 300 साल पुरानी तहरीक है, हे 300 साल पुरानी जद्दोजहद है। ये जमात 100-125 साल पुरानी जमात है। ऐ मकसद छा है? एलाए कलिमतुल्लाह। मकसद छा है? दाढ़ी पटके मस्जिद मदरसे दीन इस्लाम कुरान शरीयत के निजाम जे लाए जद्दोजहद। मकसद छा है? इन धरती के अंग्रेज के नापाक कदमन का पाक करे, इन धरती के कुरान जो कानून शरीयत जो कानून अज भी मकसद सादो या अंग्रेज ते निकरी वियो। अंग्रेज का पट मौजूद है, अंग्रेज जे पटन जे नापाक कदमन का इन धरती के पाक करे, इते मोहम्मद अरबी जे शरीयत जो निजाम नाफिज करे, इस्लाम जो बाल बाला कुरान जो कानून नाफिज करे, गरीबन मिस्किनन हारिन मजदूरन के उनन जा हक उनन जे दरवाजन ताईं पहुंचाए जन। ऐसा अज जिन हालात जो सामनो करे रहा आहियो, अज कौम काथे पहुंची आ? दीन ते हमला, इस्लाम ते हमला, खत्मे नबुव्वत के कानून ते हमला, मस्जिदन ते हमला, दाढ़ी पटके ते हमला। लेकिन हाणे कौम के भी अघूर निंड सुतारे वियो। कौम पंहिंजन मसलन में उलझल हुजे ताकि हे धरती के तरफ, धरती के मसलन के तरफ, मुल्क के तरफ ऐं मुल्क के बेहतरी के तरफ सोचे न सके। किथे बदअमनी की बाह में अवाम परेशान, उन्हनि के अमन मिले त कंहिं ॿी ॻाल्हि ते सोचनि न। किथे कबाइली झेड़न में हे वार चढ़ियल आहिनि, कबाइली झेड़न में जान छुटे तो कुछ सोचन न। किथे बेरोजगारी अवाम जो रत चूसियो, किथे भुख बदहाली अवाम जो रत चूसियो, किथे आबादकार कर्जन मथा कर्ज खणी पंहिंजा फसल खणी करे पुराणन कर्जन में जान छड़ाए, नवन कर्जन में हिन ॾींहों ॾींहुं सारिन जा कड़क जा फसलन जा अघ किराए करे आबादगार के परेशान रखियो तो वने, ताकि आबादगार खुशहाल थे ही न, खुशहाल न थींदो, सोचींदो न, मुल्क तरक्की न कंदो, ताकि असां पंहिंजे मुल्क के जियां वणे तीअं भिंग कदा वरतऊं, माण्हू पंहिंजन मसलन में उलझल हुजनि। को बेरोजगारी जे बाह में, को कर्जन जे बाह में, को तालीम जे फुकदान में, को बदअमनी जे बाह में, सोने ते सुहागो। मां जिम्मेदारी से तो ॻाल्हायां, कैमराउन जे साम्हूं, मीडिया जे साम्हूं। त अजकल मनसूबो इहो आहे त नौजवान नस्ल के तबाह कयो, नौजवान नस्ल खराब थे, ताकि इहो सोचे न सके पंहिंजे धरती जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे इनकलाब जे लाइ। एक तरफ मां इन गाल ते हलफ खणण जे लाइ तैयार हां, कुरान खणण जे लाइ तैयार हां, त जेका अजकल असांजे चैनलन ते ड्रामा ॾेखारिया था वञनि, जेका किरदार ॾेखारिया था वञनि, इन्हनि ड्रामन ठाहिण जे लाइ बाक़ायदा आलमी NGOs करोड़न जी फंडिंग थियूं कनि। चैनलन के पैसा था मिलन, अदाकाराउन के पैसा था मिलन, अदाकारन के पैसा था मिलन, ऐं लेखकन के पैसा था मिलन, डायरेक्टरन के पैसा था मिलन, ताकि टीवी ते अहिड़ा ड्रामा पेश कजन जिन ड्रामन के ॾिसी करे अज मां, अज भेण, अज धीअ, अज ज़ाल पंहिंजे मजहबी, पंहिंजे खानदानी, पंहिंजे धरती
धरती जे सकाफत के विञाए करे मगरबी सकाफत के अपनाए। ऐं मां तहां खां पुछण तो चाहियां, जेका अज रवैया टीवी जे ड्रामन में ॾेखारिया था वञनि, छा इहा सिंध जी सकाफत आ? छा इहा धरती जी सकाफत आ? छा इहे खानदानी अक़दार आहिनि? छा इहे इस्लामी अक़दार आहिनि? ऐं बाक़ायदा करोड़नि जी फंडिंग करे अहिड़े क़िस्म जा ड्रामा ठाहे तहां जे अमड़ के, भेण के, न्याणीअ के, धीउ के, ज़ाल के ॾेखारिया था वञनि, ताकि उहा पंहिंजे इस्लाम जे सकाफत का, इस्लाम जे तालीमात का, धरती ऐं खानदान जे सकाफत का बाग़ी थे। घर घर में झेड़ो हुजे, ज़ाल मुड़स खां बेज़ार हुजे, धीउ पीउ खां बेज़ार हुजे, भेण भाउ खां बेज़ार हुजे। मूंखे ॿुधायो अॼु घर घर जी इहा कहाणी आहे या कोन्हे? जवाब ॾियो। अॼु माइन ते कंट्रोल आहे तव्हांजो? अॼु बेड़ो ग़रक़ आहे। अॼु रोज़ानो घणियूं न्याणियूं पीउ ऐं माउ जे इज़त जा जनाज़ा कोर्टनि में थियूं पढ़नि। अॼु घणियूं न्याणियूं घरनि मां भॼनि थियूं। बाकायदा मुनज़्ज़म साज़िश आहे नौजवान नस्ल के तबाह करने जी। एक तरफ किरदार एड़ा नहीं करे, बद अखलाक, बद किरदार, बद तहसीब पढ़ने जी साज़िश है, तबे तरफ टमाटा महंगा, अट्टो महंगो, कणक महंगी, गेहूं महंगो, पटालू महंगा, आई सस्ती, कोकेन सस्ती, शराब सस्तो, जुआ सस्ती। मां के ॿुधायो त सिगरेट सस्तो छो? अट्टो महंगो आहे, मनशियात सस्ती आहे। किथां पई अचे? केर पियो खणी अचे? बॉर्डरन खां टपी करे। बिरादर मुकर्रम मौलाना नासिर महमूद साहब तशरीफ फरमा थिया आहिनि। बॉर्डरन खां पुलिस के मौजूदगी में, रेंजर्स के मौजूदगी में, आर्मी के मौजूदगी में, लॉ एंड ऑर्डर कायम कंदड़ इदारन के मौजूदगी में या मनशियात सखर ताई, रोड़िया ताई, या मनशियात गोठ गोठ, घिटी घिटी ताई किए थी पहुंचे? मनसूबा बंदी है त नौजवान के चरस में, आयुष में, कोकेन में, शराब में एतरो उलझाए छड़ियो जो है नशे में धुत पयो हुजे, ताकि हे न पंहिंजे धरती के बारे में गौर ऐं फिक्र करे सके, न पंहिंजे मुस्तक़बिल के बारे में सोचे सके, न इन धरती ते इस्लाम ऐं शरीयत जे निज़ाम जे लाइ सोचे सके। एक तरफ टीवी जे ज़रिए तबाही, बे तरफ मनशियात जे ज़रिए तबाही, टे तरफ अवाम जो फैसलो हिकड़ो ऐं रिजल्ट के ॿिया। अवाम वोट के हिकड़े के थो ॾे, नतीजा के ॿिए जे लाइ था निकरनि, ताकि गुलाम इब्न गुलाम हिन धरती ते पंहिंजी हाकिमियत के कायम रखी करे हिन धरती के यहूद ऐं हनूद जो ऐं उन जे पैरोकारनि जो उहे ई कानूनी बणाईंदा रहनि, जीअं अंग्रेज हिन धरती के पंहिंजी कानूनी बणायो हो। अॼु कल खां वठी, टे ॾींहं खां वठी, चौथे ॾींहं खां वठी 27 आईनी तरमीम ज़बान इज़्ज़त आम आहे। माशाअल्लाह हर माण्हूअ जे, हर मीडिया ते, हर सोशल मीडिया ते मौज़ूए बहस 27 आईनी तरमीम आहे। मां पुछण थो चाहियां त 27 आईनी तरमीम सां अवाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? छा इन 27 आईनी तरमीम खां पोइ सिंध में 60 लख ॿार जेका तालीम का महरूम आहिनि, ये स्कूल वञण शुरू थींदा? मां पुछण थो चाहियां, इन 27 आईनी तरमीम खां पोइ अस्पतालनि में हाणे गरीब जो ॿार तड़पी तड़पी न मरंदो? इन 27 आईनी तरमीम खां पोइ छा बेरोज़गारी ख़त्म थी वेंदी? इन 27 आईनी तरमीम खां पोइ आबादकार खे उन जा हक़ मिलंदा? इन 27 आईनी तरमीम खां पोइ करप्शन ख़त्म थी वेंदी? इन 27 आईनी तरमीम खां पोइ कबाइली छेड़ा ख़त्म थींदा? माण्हुनि खे अमन
घेरण वारो नौजवान नस्ल के तबाह करण वारो जवाब ॾियनि 27 आईनी तरमीम ते अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलियो। झारत जे डेरे में 4 सालन जो मासूम बच्चो कत्ल थी वियो। 27 तरमीम खां पोइ उन गरीब जे पुट खे इंसाफ मिली सघंदो। मां सवाल थो कयां, मीरपुर ख़ास में मस्जिद जे इमाम 8 सालन जे इमाम जी धीउ सां ज़िना करे उनखे कत्ल करे उन जो लाश रोड ते फिटो कयो वियो। छा 27 तरमीम खां पोइ उन इमाम खे उन नियाणीअ खे इंसाफ मिली सघंदो? ॿुधो हुक्मरानो, 27 तरमीम 28 तरमीम 26 तरमीम आणियो। तव्हां कल्ह बि नाहल हुयो, नालायक हुयो, अवाम तव्हांखे मुस्तरद कयो हो। अॼु प्यारे बाह ते अवाम तव्हांखे मुस्तरद थो करे। इंशाअल्लाह इन नाहल हुक्मराननि जो विचो हूंदो, अवाम जा हथ हूंदा, इन्हनि खे रोडनि ते शक्कर ऐं रोड़ीअ जे रोडनि ते कहले करे सभा जड़ी सिंध खे नाहल ऐं नालायक हुक्मराननि मां जिंदागी ताराईंदासीं। मां हैरान मोहलत वरती वई आहे 27 तरमीम में। केड़ी मोहलत खबर अथव? त ज़रदारी साहब ते मरण ताईं हाणे कोई केस न थींदो। मरण ताईं ज़रदारी साहब ते काई FIR न थींदी। ज़रदारी साहब मरण ताईं के केस में गिरफ्तार न थींदो। मरण ताईं अदालत उनके घुराए न सघंदी। मुखे जेकर उलमा इकराम इजाजत ॾियनि, मौलाना मोहम्मद साले साहब, मौलवी अब्दुल हमीद साहब पीपल्स पार्टी जा मुंहिंजा दोस्त मूंखां काविड़जी वेंदा, लेकिन ॻाल्हि सच्चा, ॻाल्हि खरी आहे। काविड़ जन त उन्हनि जी मर्ज़ी, लेकिन सच्ची हो आहे। मां तारीख़ जो मुतालो थो कयां, मां दौरे हुक्मरानी जो मुतालो थो कयां, मां इस्लाम जे तारीख़ जो मुतालो थो कयां, मां धरतीअ ते हज़रत आदम खां वठी अजरीअ ताईं मुतालबो थो करियां, मुतालो थो करियां तारीख़ जो। त मूंखे 2 माण्हू धरतीअ ते इस्तिस्ना हासिल कंदे नज़र था अचनि, जिन चयो त असांखे छूट ॾियो, असांजो हिसाब न थिए, असांजी पकड़ न थिए, असांजो गिरफ्तारी न थिए, असांखे मरण ताईं सज़ा ऐं जज़ा न मिले। पीपल्स पार्टी जे दोस्तन सां माज़रत कंदे हिकु मूंखे क़ुरान मजीद जो मुतालो कंदे शैतान थो नज़र अचे। जेके रब चयो निकर त शैतान चयो मौला इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं मोहलत ॾे, जेको वणे ते को कंदो वरतां पकड़ न कजांइ। हिकु मोहलत शैतान वरती ही, ॿियो शैतान खां पोइ हाणे मोहलत असांजे पाकिस्तान जे सदर पाकिस्तान वरती आहे। त बाबा इला यौमिद्दीन, जेसि ताईं जीअरो हां तेसि ताईं मांखो पुछाणो न थींदो, मूंखे मोहलत ॾियो। पहिरियों शैतान हो, ॿियो सदर पाकिस्तान आहे जंहिं मोहलत वरती आहे। तारीख़ जो मुतालो कयो, तारीख़ खे पढ़ो, सच्ची हो या भली कावड़ लगे, लेकिन छा कब्र में भी मोहलत मिलंदी? छा आखिरत में भी मोहलत मिलंदी? नाहल हुक्मरानो डिजो नदिया का चेनी जमीयत उलमा इस्लाम हिनन कारकुनन के इशारो कयो, नेपाल बांग्लादेश जी तारीख के दोहराइण जो फैसलो कयो। नेपाल श्रीलंका वारन बांग्लादेश वारन पंहिंजे हुक्मराननि खे जॾहिं गिचीअ खां छले करे एवोननि खां ॿाहिरि कढियो, उन्हनि खे भॼण जे लाइ हेलीकॉप्टर ते मिलिया हुआ। यादि रखिजो, असां मुजाहिद आहियूं, मुजाहिदनि जी औलाद आहियूं, क़ुरान जे अहकामात ते यकीन रखण वारा आहियूं, जज्बे शौक़े शहादत सां मैदान ते आहियूं। जेकॾहिं न असां तव्हांखे इचन खां छॾण जो फ़ैसिलो कयो, न 27 तरमीम तव्हांखे बचाईंदी, न भॼण जे
ला तहां के हेलीकॉप्टर में लदा वो हशर कदा से तहां सा जो 70 नस्लन के शरीदो तबीहर इनन गैरतमंद माण्हुनि सां हथ चुरा न कजो न त हे तहां के भजण जे लाइ बि रस्तो मुहैया न कंदा मजबूर न कयो सुधरी वञो मजाकू बंद कयो कौम सां धरती सां अवाम सां मजाकू बंद कयो इस्लाम सां शरीयत सां ॾोढ़ी पटके सां ऐं मां तहां के अज अपील करण आयो हां तो उथो घणा नारा थी विया घणा जलसा थी विया घणा जुलूस थी विया घणा जिंदाबाद मुर्दाबाद थी वियो घणियों शराफ सां इलेक्शन विड़ियो आहिनि अखिन सां ॾिठो आहे त इन्हनि फार्म तब्दील कया बक्सा तब्दील कया ये लातों के भूत बातों की नहीं मानेंगे बस हाणे जलसन जो वक्त ना है हाणे जुलूसन जो वक्त ना है हाणे धरणन मुजाहिरन जो वक्त ना है हाणे शराफत वारी इलेक्शन जो वक्त ना है वक्त अची वियो आहे त मैदान ते निकरी करे दीन ऐं धरती जे लाइ दीन ऐं धरती जे खतारन सां विड़ी करे हिन सभा झुड़ी सिंध ते मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ कयो तहां तैयार आयो इंशाअल्लाह तहां तैयार आयो इंशाअल्लाह ॿुधो हुक्मरानो केड़ा केड़ा तैयार आहिनि हथ मथे खणो हे जज्बो रुगो रोड़ीअ जो ना है हे शक्कर जो हे घोटकी जो हे कंदकोर जो हे जैकबाबाद जो हे ठट्टे सिजावल बदीन जो जज्बा अवाम तैयार आ रुगो असां जे इशारे जी देर आ असां के मजबूर न कयो आईन जे कानून जे रस्ते सां अवाम के उन्हनि जा हुक्मरान तब्दील करण जी इजाजत दियो न त असां जे लाइ आखिरी रस्तो इहो ई हूंदो त तहां के गिचन खां झले करे तहां का हिसाब बराबर कयो तहां तैयार आयो इंशाअल्लाह तहां तैयार आयो इंशाअल्लाह त पोइ न आखिर में ये गाल जरूर चवण चाहिंदुसि त हिन गाल के पंहिंजे ज़हन नशीन कयो त ज़ुल्म जो दौर थोरो तब्दीली जो वक्त अची रहियो आहे तब्दीली जरूर ईंदी इनकलाब जरूर ईंदो नाअहल नालायक हुक्मरानन जालिमन जाबिर हुक्मरानन मां जिंद जरूर आजी थींदी ऐं हीअ सभा झड़ी सिंध बागुन जे वातन मां आज़ाद थींदी ऐं हिन सिंध जे ग़रीबन के उन्हनि जा हक़ जमियत उलमा इस्लाम उन्हनि जे दहलीज़ ताईं पहुचाईंदी साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी तहां दोस्तनि जी वॾी महिरबानी ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्लल बला।